घोटकी विलेज डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन ऐं साउथ एशिया पार्टनरशिप पाकिस्तान जी सरकार सां डिस्ट्रिक्ट वुमेन असेंबली ऐं डिस्ट्रिक्ट वुमेन नेटवर्क जे ईंदड़ मक़ामी चूंडनि में हिसो वठण जे लाइ प्रेस कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जंहिंमें नेटवर्क जे मेंबरनि हाकिमज़ादी हाजन ऐं अक़लियती ग्रुप जी मेंबर सहजा बाई, वीडीओ जे एग्जीक्यूटिव डायरेक्टर अली हसन महर शिरकत कई। प्रेस कॉन्फ्रेंस जे इनेकाद जो मक़सदु मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि, इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि इदारनि जे अॻुवाणनि खे पाबंद करणु आहे त हू औरतुनि जे 50% नुमाइंदगी खे यक़ीनी बणाइनि ऐं मक़ामी चूंडनि में हिसो वठण जे लाइ दस्तावेज़ जी वसूली बाबति इन्हनि जी भरपूर रहनुमाई कनि। प्रेस कॉन्फ्रेंस जे दौरान नेटवर्क जी मेंबरनि हाकिमज़ादी हाजल ऐं सहजा बाई सियासी पार्टियुनि खे पाबंद कंदे चयो त सियासी पार्टियूं ईंदड़ चूंडनि में असांजो भरपूर ताउन कंदी। असांखे मक़ामी चूंडनि जे लाइ टिकट मुहैया करनि त जीअं चूंडनि जे अमल में असांजी रहनुमाई थी सघे। इन सां गॾोगॾु हिननि इलेक्शन कमीशन खे दरख़्वास्त कंदे चयो त चूंडनि में हिसो वठण जे लाइ घुरिबल काग़ज़नि ऐं मुकमल तरीक़ेकार जे बारे में असांजी इस्लाह कई वञे त जीअं असीं ईंदड़ चूंडनि में हिसो वठी सियासत जे मैदान में पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे सघूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।